छा ॻाल्हि आहे? असां हिन हफ़्ते हुनजी माउ सखर वई पियो गुज़र वियो। पोइ ख़बर न पई, छोकिरी असांजी लापता थी वई आहे। असांखे बराए महिरबानी करे असां छोकिरी पई। नाज़रीन, ख़बर आहे घोसपुर मां घोसपुर शहर जे दोली चौक वारे पाड़े मां चोरनि वीरनि जी हिंदू नारी मुस्कान धीअ राजेश कुमार खे अड़जातल अगवाकार मुबैना अगवा करे विया। अगवाकार घर जो दरवाज़ो खड़कायो त नारी दरवाज़ो खोलियो। अगवाकार नारी खे ज़बरदस्ती कार में अगवा करे खणी फरार थी विया। इतलाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची वाक़े जा तफ़सील मालूम कया। अगवा थियल मुस्कान वार्ड नंबर 5 जेवा जो उम्मीदवार डॉक्टर सुंदर बालानी जी भाटी आहे। वाक़े बाद शहर जी हिंदू बिरादरी में सख़्त खौफ़ पखिड़िजी वियो। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो DTN वेब न्यूज़। छा ॻाल्हि आहे? असां हिन हफ़्ते हुनजी माउ सखर वई पियो गुज़र वियो। पोइ ख़बर न पई, छोकिरी असांजी लापता थी वई आहे, अगवा थी वई आहे। असांखे बराए महिरबानी करे असां छोकिरी पंहिंजी वापसि करे ॾियो। असां हितां दायरो वधाए वेंदो। छोकिरी जो नालो छा आहे? मुस्कान आहे। घणनि सालनि जी आहे? 14 साल जी आहे। अच्छा, पोइ छा ॿुधाइनि था घर वारा? कीअं वई, काॾे निकिती? ख़बर न काई बि न आहे। असां जीअं घर आया त छोकिरी असांजे घर में कान हुई। ॿुधाए सखर वई आहे। हुनजी माउ, हुनजो पियो बि सखर वियो ॾेखारण लाइ। इहा हालत आहे असां